हेलो अस्सलाम वालेकुम। ओनली सिंध टीवी में तव्हां सभिनि खे ख़ुशि आमदीद। असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं बेल जे निशान ते क्लिक कयो जीअं जल्दी तव्हां वीडियो पहुची सघनि ऐं वीडियो खे लाज़मी लाइक कयो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलामु अलैकुम। जी हाँ दोस्तों, अॼु जो टॉपिक तमामु ज़बरदस्त टॉपिक ते वीडियो ठाहिण वारो आहियां ऐं काफ़ी खोड़ सारा दोस्त जेके मैसेज कनि पिया ऐं व्हाट्सएप ते ऐं फेसबुक ते, त उन्हनि काफ़ी दोस्त पुछा पिया कनि त असांखे वीडियो एडिटिंग सेखारियो ऐं असां वीडियो एडिटिंग कीअं कयूं, पर स्टेटस कीअं ठाहियूं। त उन्हनि लाइ वीडियो खणी आयो आहियां। तमामु ज़बरदस्त हिकु एप्लीकेशन आहे। इंशाअल्लाह अगरि तव्हांखे पहिरियां ख़बर आहे, उनजो हलाइणु तव्हांखे नथो अचे, मां अॼु पूरो तव्हांखे सेखारियो कीअं हिन ते वीडियो एडिटिंग कंदा आहिनि। जी हाँ दोस्तों, मां अमीन जान, तव्हां ॾिसी रहिया आहियो मुंहिंजो चैनल ओनली सिंध टीवी। इन चैनल ते आउं तक़रीबन इंटरनेट जे बारे में वीडियो आणींदो आहियां। तक़रीबन मिक्स वीडियो हूंदा आहिनि ऐं तव्हांखे मालूमात ॾींदो आहियां यूट्यूब जे बारे में, या खोड़ सारा वेबसाइट आहिनि जेके अर्निंग कंदा आहिनि, यानी पैसा कमाईंदा आहिनि, उन्हनि जे बारे में। ऐं तव्हांखे एडिटिंग बि अॼु जेको वीडियो फस्ट आहे मुंहिंजो एडिटिंग तव्हांखे सेखारींदुसि। तव्हांखे ॿुधाईंदो हलां, अगरि तव्हांजो मोबाइल आहे तक़रीबन 2 GB रैम जो आहे, या 4 GB जो आहे, या 3 GB जो आहे, त उन दोस्तनि लाइ मां वीडियो ठाहियो त मुंहिंजे जो मोबाइल यानी रैम थोरो आहे, यानी जेके एप्लीकेशन ॿिया त खोड़ आहिनि ऐप जेके वीडियो एडिटिंग लाइ, त उन्हनि जेके MBs आहिनि वॾा आहिनि, मोबाइल में खुलंदा बि न आहिनि, जेके कंप्यूटर जा आहिनि, खोड़ सारनि दोस्तनि खे ख़बर न आहे। त मां चवां अगरि तव्हांजो 2 GB रैम आहे या उन खां मथे आहे या घटि आहे, पर तव्हांजे लाइ ज़बरदस्त जेको एडिटिंग आहे कैन मास्टर। ये कैन मास्टर तव्हां ओपन कंदा, मूं वटि पहिरियां ई डाउनलोड आहे। अगरि तव्हांखे न मिले त तव्हां कमेंट में पुछी सघो था ऐं लिखी सघो था, मां इंशाल्लाह तव्हांजो लिंक बि ॾींदुसि ऐं व्हाट्सएप ते या कमेंट में। या दोस्तों, हिन जो ठाहिणु बिल्कुलु वीडियो आसान आहे ऐं जेको हिन जो राइटिंग ऐं टाइपिंग आहे तमामु ज़बरदस्त आहे। पहिरीं ॻाल्हि इहा आहे, ऐं हीअ बिल्कुलु फास्ट बि आहे ऐं ज़बरदस्त वीडियो एडिटिंग बि करे थो। उनखां तव्हांखे सेखारींदो। ईअं तव्हांजे साम्हूं उनजो जेको एप्लीकेशन खुली ईंदो, साम्हूं तव्हां जेके क्लिक कंदव, तव्हां जेके साइज़ में खणंदव, 1.1 आहे या 9.16, त असां 16.9 आणंदासीं। त का बि तव्हां बैकग्राउंड पहिरियां ॾियोसि। बैकग्राउंड न, पंहिंजा खोड़ सारा आहिनि, जेको तव्हां हिकिड़ो ॾेई छॾो था। अगरि बैकग्राउंड न ॾींदव को मसइलो न, पर तव्हांखे मां सम्झायां थो पूरो। जेतिरो तव्हांजो मिंट जो यानी वीडियो आहे, जेतिरे सेकंड जो तव्हांजो वीडियो आहे, एतिरा यानी मिंट सेकंड तव्हां रखी सघो था। पहिरीं ॻाल्हि इहा आहे। असां वरी बैक कंदासीं हिनखे दोबारा। हिन ऑप्शन में वेंदो, तव्हां मथे जेका 2 तस्वीरनि निशान आहिनि, उन ते तव्हां क्लिक कंदव मीडिया ते, त मीडिया असांखे वठी वेंदो पंहिंजे वीडियोस ते, जेके तव्हांजा वीडियो आहिनि। ठीकु आहे, अगरि तस्वीर ते ठाहिणु चाहियो था, अगरि वीडियो ते ऐं हीअ हणंदुसि त रिकॉर्डिंग वीडियो ॾिस अची वियो। जेतिरो तव्हां रखी सघो था, जेतिरो कट करे सघो था, बिल्कुलु तव्हां ॾिसी सघो था साम्हूं। त असां ॾिसंदासीं वीडियो घणे मिंटनि जो आहे, घणे सेकंडनि जो आहे, ओसि ताईं हिनखे आणींदो। जेको पोइ वीडियो रखंदो, यानी बैकग्राउंड खे जेतिरो कंदो ओतिरो वीडियो उहो कटिजी वेंदो ऐं उहो वीडियो बचंदो। सही आहे, हीअ तव्हां ॻाल्हि सम्झ में अची वेंदो। अगरि तव्हांखे ॿियो हिन ते टाइपिंग करिणो आहे या लिखिणो आहे, सभु आसान आहे मुंहिंजे ख़्याल में, त तव्हांखे जल्दी सम्झ में अची वेंदो। ऐं जेका एप्लीकेशन जेके कैन मास्टर आहे, बिल्कुलु हिन जो हलाइण बि आसान आहे। हिन में जेके यानी जेका टाइपिंग राइटिंग आहे तमामु ख़ूबसूरत आहे। ऐं त सही पुछा करे ई यूज़ कंदो आहियां। हालांकि मुंहिंजो 6 GB रैम आहे ऐं कंप्यूटर आहे, मूंखे तमामु सवलो लॻंदो आहे ऐं हिन ते मां जल्दी कमु करे वठंदो आहियां जेको कैन मास्टर ते। ऐं ॿिया बि एप्लीकेशन आहिनि जेके दोस्त कंप्यूटर वारा आहिनि, उन्हनि लाइ बि मां खणी ईंदुसि इंशाल्लाह जल्द हिकिड़ो वीडियो। ऐं ॿिया एप्लीकेशन जेके 6 GB रैम आहे या मथे मोबाइल उन्हनि आईफोन आहे, उन्हनि लाइ बि एप्लीकेशन खणी ईंदुसि। ॿिया बि खोड़ सारा एप्लीकेशन मां चवां तमामु सभु सुठे खां सुठो, यानी हलण में जेका कैन मास्टर ज़बरदस्त आहे। असां टाइपिंग कंदासीं, तव्हां लिखी सघो था।
क़ुर्ब सभिनी दोस्तनि असां ईअं कंदासीं। इहे सफ़ेद आहे बिल्कुलु तुंहिंजे के ज़ाहिर कोन्हे और इनमें कलर भी तमामु ख़ूबसूरत कलर आहिनि ऐं वीडियो के अॻिते न कयो ऐं तमामु तव्हां ॻाल्हि सिखी वञो। असां इहे कलर ते ईंदासीं। सही पुछा कयो मूंखे त हीउ कलर तमामु पसंदि आहे छो ख़ूबसूरत थी बीहंदो आहे। और ॾिसी सघो था साम्हूं असां वेंदासीं ऐं हाणे ॾिसो लाइटिंग तमामु ज़बरदस्त आहिनि। जहिड़े ते वञो ॾिसो तव्हां जेको जो हाणे जेको असां लिखियो आहे उनजो बैकग्राउंड अगरि असां ॿियो कलर कंदासीं न पोइ यानी ख़ूबसूरत लॻंदो। खोड़ सारा दोस्त आहिनि ख़ाली ईअं लिखी छॾींदा आहिनि जेको बैकग्राउंड आहे न साॻियो ई हूंदो आहे न पोइ जेका इहा टाइपिंग मज़ो न कंदो आहे। तव्हां का बि स्टेटस ॾिसंदव जंहिंजो बैकग्राउंड यानी ॿ कलर में जेके लफ़्ज़ लिखियल हूंदा न तमामु ज़बरदस्त ऐं ख़ूबसूरत लॻंदा आहिनि। असां बैकग्राउंड जो लाल रखंदासीं ऐं लाल रंग ख़ूबसूरत बि लॻंदो आहे। तव्हां बैकग्राउंड फुल करे सघो था उनजो त उनखां पोइ यानी ॾिसी सघो था तमामु ख़ूबसूरत आहे। जिथे रखी सघो था तव्हांजी मर्ज़ी आहे। इन खां पोइ अगरि तव्हांखे यानी लफ़्ज़ जेके अचनि कहिड़े तरीक़े सां अचनि तव्हांखे ॿुधायो सभु इन में आहिनि बिल्कुलु। आउं अक्सर ई यूज़ कंदो आहियां त यानी लिखण वारो या लिखंदे लिखंदे लफ़्ज़ ॿाहिरि निकिरी अचनि। तव्हां कहिड़ो बि यूज़ करे हीअ बि आहे यानी हे बि आहे खोड़ सारा आहिनि। तव्हां इनशाला तव्हां ॻाल्हि सम्झ में आयो हूंदो उमेदु कयां थो। ऐं का बि केन मास्टर तव्हांखे पुछा करिणो आहे अगरि तव्हांखे जो लिंक मिले कोन थो घणो करे प्ले स्टोर में हूंदो ई हूंदो आहे पर तव्हां जहिड़ो बि मोबाइल आहे न तव्हांजे लाइ हीउ केन मास्टर तमामु बहितरीनु आहे। उमेदु कयां थो तव्हां ॻाल्हि सम्झ में आयो हूंदो। अगरि सम्झ में अचे असांजी वीडियो खे लाज़िम लाइक कजो ऐं उनखां अलावा अगरि असांजे चैनल ते तव्हां नवां आहियो सब्सक्राइब लाज़िम कजो।